मेहरबानी साईं प्रोफेसर सरवर सैफ साहब। सिंधी अदबी सोसाइटी इस्लामिया साइंस कॉलेज सखर जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम असां अव्हां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं, साईं जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदे ऐं साईं खे ॿुधाईंदो हलां सरवर साहिब खे, त साईं हीअ असांजी सिंधी अदबी सोसाइटी इस्लामिया साइंस कॉलेज जी जेका शाख आहे, इहा गुज़िरियल साल खां 1 साल हिन खे मुकमिल थी वियो आहे। असीं हीउ ॿियो प्रोग्राम करायूं पिया। पहिरियों प्रोग्राम हिकिड़ो असीं कराए चुका आहियूं, जेको असीं सिंध जो हिकिड़ो रागी आहे पंहिंजो ग़ुलाम अली संदीलो, उन्हनि जी महफ़िल जो प्रोग्राम करायोसीं। त हीअ असांजी ॿी कावश आहे, ॿी असांजी कोशिशि आहे, इनशा इहा बि कामयाबु थींदी। हींअर आउं गुज़ारिश कंदुसि असांजे हिन तक़रीब जो ख़ासि महिमान प्रोफेसर इब्राहिम सारिक साहिब जन खे, जेके इल्मी अदबी शख़्सियत आहिनि, प्रोग्रेसिव सोच रखंदड़ आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे तूं अची करे कुझु ॻाल्हाइनि हसन दस जी शख़्सियत ऐं उनजी शाइरी जे मुतालिक़। महिरबानी ख़ानमन। हसन दर्स जो जॾहिं नालो खणूं था तॾहिं सचपच त दिलि भरिजी थी वञे। दिलि में हिकिड़ो अजीब क़िस्म जी कर्ब ऐं ॾुख महसूसु थो थिए। मां सभ खां पहिरियां मुश्ताक अंसारी साहिब जन जो निहायती शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां, जिन मुंहिंजी गुज़ारिश खे मान ॾिनो ऐं हिन प्रोग्राम खे पंहिंजे इदारे में सिंधी अदबी सोसाइटी जी तरफ़ां करण जी हामी भरी ऐं तमामु सहकार कयो। उन लाइ मां वरी बि उनजो शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां। हसन दर्स असां सभिनी जो दोस्त हो। मां शायदि लोड शेडिंग जी महिरबानी आहे, त सभ खां पहिरियां ई मां स्टेज ते वेठल दोस्तनि साईं सिंध जे नामियारे दानिश्वर सियासी समाजी इल्मी अदबी शख़्सियत साईं जामी चांडियो साहिबु ऐं ॼातल सुञातल शख़्सियत साईं हफ़ीज़ कुंबर साहिबु ऐं सिंध शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में उस्ताद जी हैसियत में सिंधी शोबे जो चेयरमैन डॉक्टर अदल सुमरो साहिबु, साईं अयाज़ गुल साहिबु, हेठि वेठल मुंहिंजो दोस्त सरवर सैफ साहिबु, साईं मंज़ूर बेदार साहिबु, हक़ मौजूद। मां पेपर लिखियो आहे, जेके मुंहिंजे फीलिंग्स हुया उन वक़्तु मूं सवेरे इहे अर्ज़ु पे कयो त जंहिं राति हसन दर्स वफ़ात कई सुबुह जे टाइम ते, उन राति चंड ग्रहण जी राति हुई, 16 जून हुई। सो मुंहिंजे पेपर जो नालो आहे त सही जोबन ॾींहुं। आउं उहा राति सुम्ही न सघियो हुउसि। उहा राति चंड ग्रहण वारी राति हुई। चंड ग्रहण आहिस्ते आहिस्ते वधी रही हुई। मन में अलाए छो विसविसा ऐं अजाया ख़्याल थिया आया। पहिरियां त ईअं कोन सोचींदो हुउसि। जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त वॾड़ियूं ॾाॾियूं ऐं नानियूं चवंदियूं हुयूं त चंड ग्रहण थिए त ॻोर हारियूं ज़ाइफ़ुनि खे कमरनि में बंदि करे छॾिजे। इन लाइ जो चंड ग्रहण जो ख़राबु असरु ॼमंदड़ ॿार ते पवंदो आहे ऐं पोइ सभु ॻोर हारियूं औरतूं कमरनि में वेही रहंदियूं हुयूं। मूं घड़ी घड़ी चंड खे थे ॾिठो। आधी राति जो चंड सॼो काराटिजी वियो हो। मूंखे निंड कान थे आई। पासा वराए वराए थकिजी पियुसि। हर हर थिए चंड ॾांहुं ॾिठुमि। अलाए छो वहम थी पियो त ख़ैरु कोन्हे। पिर फुटी, ॿांगूं आयूं ऐं मूंखे ख़बर न आहे कहिड़े पल निंड खणी वई। का महल थी मोबाइल वॼणु शुरू कयो। घणो ई लवायुमि, नेठि मोबाइल खणी कन ते रखियुमि। ॿिए पासे खां आवाज़ु आयो
हादी बख़्श भट्ट हो। अञा सुतो पियो आहीं, कहर थी वियो। KTN ते हसन दर्स जे मौत जी ख़बर पई हले त रोड एक्सीडेंट में गुज़ारे वियो। मूंखे कुझु बि सम्झ में न आयो। मूं चयो छा थो चईं। पंहिंजे हवासनि खे कंट्रोल करे टेलीविज़न ऑन कई त दिलबर दोस्त हसन दर्स जे मौत जूं ख़बरूं धड़ाधड़ हली रहियूं हुयूं। अखियुनि में पाणी भरिजी आयो। हाय, ही छा थी वियो। काल मंझंदि जो त मूं सां ॻाल्हायो आहीं, चयाईं यार सारंग सखर में माहौलियात ते प्रोग्राम करणु चाहियूं था। 30 खनि दोस्त हुजनि, कंहिं थधे होटल में बंदोबस्तु कजांइ। एॾां उत्तर में गर्मी गंज आहे। सहाफ़ी दोस्तनि ऐं कुझु ॿियनि दोस्तनि खे घुराइणो आहे। हसन ईअं ओचितो हलियो वेंदो। एॾो जल्द न यार, ईअं नथो थी सघे। KTN ते नाज़ सहतो रिपोर्टिंग पे कई ऐं फुटेजिस पे ॾेखारी। हसन दर्स जो ख़ूबसूरत चहिरो निंड जे आगोश में हो। चंड ग्रहण असांजे यार हसन खे साण खयूं वई। उन पार जितां को बि न मोटियो आहे। कुझु ॾियार अॻु जमपीर में पगमट यार रसूल बख़्श दर्स वटि वञणु थियो। असां ॿिन्ही फ़ैसिलो कयो त हसन खे था घुरायूं। फ़ोनूं थियूं, हा न कोशिशि करां थो, ऐं हसन मसरूफ़ियतनि सबबु अची न सघियो। खेसि ॾाढो सारियोसीं। हसन खे जमपीर ॾाढो वणंदो हो। तॾहिं त जमपीर लाइ चयो अथाईं, जॾहिं जमपीर में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी, खिली चवंदी खजीअ खे तिखो तलवार वांगे हो। असीं सखर जा दोस्त जॾहिं बि गॾु थींदा हुआसीं, जिन में हादी, हकीम, गुलाम नबी मीराणी, त हसन जो ज़िक्र ज़रूरु थींदो हो। हैदराबाद जो ही यगानो अलबेलो ख़ूबसूरत शाइर ऐं बेबाक शाइर जॾहिं बि मिलियो, प्यार ॾिनाई, कुर्ब वंडियाई। हैदराबाद वञिबो, फ़ोन कबी, चवंदो अदा किथे आहीं, चङो बीह त आउं अचां थो। पोइ हसन हेॾां होॾां थी नेठि ठकाव कंदो, कॾहिं जामी वटि, कॾहिं पंहिंजी जाइ ते, त कॾहिं सुल्तान वटि, त कॾहिं कंहिं ॿिए दोस्त वटि। ईअं महफ़िलूं पियूं हलंदियूं हुयूं। सॼी सिंध हसन जे मौत ते सोगवार हो। हसन हथनि मां वारीअ जियां खिसकी वियो। शायदि पंहिंजे मौत जी ख़बर हुयसि त हू ही दुनिया छॾे वेंदो। हू सैलानियुनि जियां सॼे सिंध ऐं पाकिस्तान में घुमंदो वतंदो हो। तॾहिं त ईअं चई वियो, दर्द हिकु ॾींहुं भीड़ ॾेई किरंदो मूं ते। तॾहिं महबूब मिटीअ मंझि मुअल हूंदुसि मां। समूरे शहर जी गुमनामी सोदे ईंदुसि। तुंहिंजो कीन ॾिठल ऐं कीन सुअल हूंदुसि मां। हसन मशाइख़ होती में सुतल आहे। शेख अयाज़ उदास ऐं ॾुखारो आहे। उन जो तसलसल टुटी वियो। अयाज़ चयो हो त हसन संदसि जो तसलसल आहे। उन ॾींहुं जामी ॾुखारो हो। इसाक़ उदास हो। हफ़ीज़ अकेलो थी वियो हो। इलाही दोस्त ॾुख में वरतल हुआ। सभई सोगवार हुआ। अब्दुल कादिर जूणे जो रसूल बख़्श दर्स ऐं ताज जोयो संदसि आख़िरी आराम गाह ते उछंगारूं ॾींदा रहिया। हसन, तोखे एॾी जल्दी छो हुई, एॾी तकड़ छो हुई। हसन वटि ज़िंदगीअ जो हसीं तसवुर त कमाल जो हो, जेको हेठुनि सिटुनि में झलके पियो। ज़िंदगी अहिड़ी भली टुक जे रिलीअ जहिड़ी, ज़िंदगी अहिड़ी भली टुक जे रिलीअ जहिड़ी, आऊं विछायां तूं न वेहीं, छो न पोइ वेड़े छॾियां। हिननि ख़ूबसूरत सिटुनि ऐं ख़्यालनि जो मालिक हो हसन दर्स। प्यार बेपनाह प्यार हो हसन वटि हो। हर दोस्त ईअं चवंदे कोन थकबो हो त हसन संदसि जो ई दोस्त हो।
हू त सभिनी जो दोस्त हो ऐं सभई हिन जा दोस्त हुआ। न वॾाई न लय, अॼु हसन कोन्हे त झंपीर बि उदास आहे, किंजर बि उदास आहे, झंपीर जूं डिघियूं खजियूं उदास आहिनि, किंजर किनारे मंदर बि उदास आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि रसूल बख़्श दर्स उदास आहे। हिन जो पीरे में पुटु हलियो वियो। हसन चवंदो हो रसूल बख़्श मुंहिंजो बाबो आहे। जंहिं पीउ जो जवान पुटु हलियो वियो हुजे उन पीउ जो कहिड़ो हाल हूंदो। अॼु झंपीर जूं बाज़ारूं दुकान होटल पुछाणो पिया कनि हसन किथे आहे, हसन जा टहक किथे आहिनि, पर हसन असां वटि कोन्हे। असां सभु सॼे सिंध, हैदराबाद, कराची, सखर, मशाइख होती ऐं ॿिया इलाही सारा नंढा वॾा शहर, वाण वस्तियूं सभु उदास आहिनि। सही जोबन ॾींहुं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं तां रहनि न सुपरी, आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चई वियो वणजारो ओही रे। महिरबानी। कोंदे नेठ कछींदे काछो, पंहिंजो पान लताड़े पाछो, तोखां दूर थियासीं छा थियो, ठणंदड़ बूर थियासीं छा थियो, पीला गुल बणियासीं छा थियो, सखर सोन सरीखो आहे, रोड़ी रूह लताड़े ईंदे, जे दरिया ते भुलिजी ईंदे, पंहिंजे ख़ुदि खे पाण तकींदे, तुंहिंजी ज़ात ई तोसां मिलंदी, तो मां रोई साम्हूं खिलंदी, सचल इश्क बुढ़ा न थी वे, सारी सिंध पीरियनि जो पाछो, जेको जर ते जागे थो। हींअर आउं स्टेज ते तक़रीर करण लाइ गुज़ारिश कंदुसि साईं अयाज़ गुल खे त उहे अचनि ऐं अची करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अयाज़ गुल। मुंहिंजा दोस्त सिंधी ॿोलीअ जा लेखक नौजवान दानिश्वर मोहतरम जामी चांडिया साहब, भाउ हफ़ीज़ कुंभर साहब, सिंधी ॿोलीअ जो ॼातल सुञातल लेखक, मुंहिंजो दोस्त डॉक्टर अदल सुमरो साहब, इब्राहिम चन्नो साहब, ऐं हिन कॉलेज जो सरवाण साईं मुश्ताक अंसारी साहब, ऐं अवां सभई दोस्तो, पहिरियां त इन ॻाल्हि जी साराह कजे त इस्लामिया साइंस कॉलेज में असांजे दोस्त मुश्ताक अंसारी साहब हिकु अदबी मेड़ाको कोठायो आहे। अमूमन ॾिठो वञे त इन क़िस्म जा मेड़ाका हाणे कॉलेजनि मां स्कूलनि मां ख़तमु थींदा पिया वञनि, पर इस्लामिया साइंस कॉलेज हुजे या इस्लामिया आर्ट्स कॉलेज हुजे, इन में इहा रवायत अञा ताईं बरक़रार आहे। लेक्चर्स थियनि पिया, प्रोग्राम थियनि पिया, किताबनि जी महूरत थिए पई ऐं हिन क़िस्म जा अदबी मेड़ाका थियनि था, त उन्हनि जे बारे में ॿुधी, उन्हनि जे बारे में पढ़ी दिली ख़ुशी थींदी आहे त अञा के आहिनि कल युग में के कापड़ी, जेके इन दुनिया खे दुखाईंदा अचनि पिया, सिलसिले खे अॻिते वधाईंदा अचनि पिया। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन इदारे सां मुंहिंजी बि तमामु घणी निस्बत रही आहे। हिन ई कॉलेज मां मूं MA कई आहे, हितां ई पढ़ी फ़ारिग़ थिया आहियूं ऐं हिन ई कॉलेज में 4.5 साल मूं पढ़ायो बि आहे। असांजे दौर जा दोस्त हाणे शायदि हिते मौजूदु न हुजनि। इस्लामिया आर्ट्स ऐं कॉमर्स कॉलेज में मां उस्ताद हैसियत में पढ़ाईंदो रहियुसि जेसिताईं यूनिवर्सिटीअ में नौकिरी न मिली ऐं उते डिपार्टमेंट खुलियो त पोइ हलिया वियासीं। पर इहा हिकिड़ी अहिड़ी निस्बत आहे जो हमेशह दिलि चवंदी आहे त हिन इदारे खे अॻिते वधंदो ॾिसिजे। मां इदारे खे आर्ट्स एंड साइंस में नथो विरहायां, इहो इंतिज़ामी सिलसिलो थी सघे थो, पर हिन इदारे जी बिल्डिंग, ही इदारे जा वण, हिन इदारे जूं
भितियूं, हिन इदारे जा कमरा सभु उत्साहींदड़ आहिनि। मूंखे हमेशह उन्हनि सां हिकिड़ो इश्कु लॻो आहे। तव्हां जिथे बि पंहिंजो वक़्तु गुज़ारियो था, जिथे नंढा थी वॾा थियो था, जिथे पढ़ो था, जितां कुझु हासिलु कयो था, उन्हनि शयुनि खां, उन्हनि ॻाल्हियुनि खां, उन्हनि इदारनि खां अवां आसानीअ सां पंहिंजो पांधु जेको आहे आजो नथा कराए सघो। उहो हमेशह अव्हांजे दिलि में रहे थी ॻाल्हि। अव्हां उन्हनि शयुनि खे सारियो था, संभालियो था। ऐं मां बि हमेशह जॾहिं नौजवान दोस्तनि खे ॾिसंदो आहियां त पंहिंजी जवानी यादि ईंदी आहे। उन्हनि खे कुझु सिखंदे ॾिसंदा आहियूं त सोचींदा आहियूं त असीं बि इन ई साॻे प्रोसेस मां गुज़री घणो कुझु सिखियोसीं। ऐं पोइ बेहद ख़ुशी थींदी आहे। ऐं दुआ, दिलि मां दुआ इहा ई निकिरंदी आहे त असांजा ही इदारा, ही इल्मी दर्सगाहूं जेके असांजे मुस्तक़बिल खे ठाहिनि था, असांजे सॼी तरक़ीअ जो, हिन देश जे सॼी तरक़ीअ जो दारोमदार हिननि नौजवाननि ते आहे। दिलि इहो ई चाहींदी आहे त इदारा तरक़ी कनि, इल्मु वधे, डिग्रियूं न वधनि, इल्मु वधे। जंहिं तरीक़े सां डिग्रियूं विरहाइजी रहियूं आहिनि, जंहिं तरीक़े सां इहो अमल थी रहियो आहे, उन ते ॾाढो अफ़सोस थींदो आहे। चाहींदा आहियूं, दिलि चवंदी आहे त असांजा दोस्त जेके आहिनि उहे इल्मु हासिलु करणु जॾहिं वञनि किथे त पंहिंजी ज़िंदगी हर नमूने सां कामयाबु तरीक़े सां गुज़ारे सघनि ऐं उन्हनि जो कंधु किथे बि झुकियल न हुजे। उन्हनि खे एतिरो इल्मु ईंदो हुजे, उन्हनि खे एतिरी नॉलेज हुजे, हू किथे बि पाण खे बेवस महसूसु न कनि। मुंहिंजी दिली दुआ इहा ई आहे हिन इदारे जे लाइ, हिन इदारे जे शागिर्दनि जे लाइ, त उहो अला करे त अॻिते वधनि, तरक़ी कनि ऐं सही माना में हासिलु कनि। ही मेड़ाको जीअं त असांजे नौजवान शाइर, ख़ूबसूरत शाइर, असांजे दोस्त हसन दर्स जे यादि में को ठाहियो वियो आहे। हसन दर्स जेके बि अवां मां दोस्त इल्मु अदब सां वाबस्ता आहिनि, किताबनि पढ़ण जा हिराक आहिनि, अख़बारूं पाबंदी सां पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी त हसन दर्स कहिड़े पाए जो शाइर हुयो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इलाही शयूं वक़्त खां अॻु में अव्हां खां खसिजी वेंदियूं आहिनि। हसन सां बि ईअं ई थियो आहे। हसन जे सिलसिले में असां सां बि ईअं ई थियो आहे त असां खां हसन वक़्त खां घणो अॻु में खसिजी वियो आहे। हसन जहिड़ा शाइर वॾे हिकिड़े प्रोसेस मां गुज़री करे पैदा थींदा आहिनि। ईअं ओचितो ई ओचितो पैदा न थी पवंदा आहिनि। मुशाहिदो, मुतालियो, तजुर्बो, इन्हनि टिनी जो निचोड़ हूंदा आहिनि हसन जहिड़ा शाइर। हुन में जेका कुवत हुई, हुनजी सघ हुई, लिखण जी तख़लीक़ी सघ हुई हसन में, उहा उन जे टईअ जे केतिरनि शाइरनि खां उन्हनि खे मुमताज़ बणाए छॾे थी। हुन जी टई जा खोड़ ख़ूबसूरत शाइर आहिनि, पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सुठा शाइर आहिनि, पर हसन उन्हनि सभिनी में नुमाया रहियो। उनजो सबबु इहो ई हुयो त हुन जी शाइरीअ में उहा शइ मौजूदु हुई जेका हिकु वॾी शाइरी में हूंदी आहे। उहा तख़लीक़ी सघ मौजूदु हुई जेका हिकिड़ी अहम शाइरी में मौजूदु हूंदी आहे। ऐं हुन में उहे सभु सलाहियतूं मौजूदु हुयूं जेके अमर शाइरीअ में हूंदियूं आहिनि। हसन शाइरनि जे लाइ या अदीब या फ़नकार या तख़लीक़कार जेके बि आहिनि, उहे असां चवंदा आहियूं त उहे न हूंदे बि हूंदा आहिनि। छो त उहे पंहिंजे शख़्सी हवाले सां न हूंदा आहिनि, उहे पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां हूंदा आहिनि। उहे मरहूम न थींदा आहिनि। उहे गुज़ारे त वेंदा आहिनि पर मरी न वेंदा आहिनि, मरिया त न थींदा आहिनि, मरहूम न थींदा आहिनि। जेसिताईं उन्हनि जी शाइरी, उन्हनि जो फ़न, उन्हनि जी तख़लीक़ मौजूदु हूंदी आहे, तेसिताईं उहे ज़िंदा हूंदा आहिनि।
हिकिड़ो प्रोसेस आहे फिज़िकली हर माण्हूअ खे वञिणो आहे, जेका शइ पैदा थी आहे उनखे ख़तमु थियणो आहे, पर फ़िक्र ख़तमु नथो थिए। सदियूं गुज़री वञनि थियूं, फ़िक्र जेको आहे उहो मौजूदु रहे थो। तख़लीक़ी जेका क़ुवत आहे उहा मौजूदु रहे थी। ऐं हसन बि इन हवाले सां सदाईं सिंध जी तारीख़ में, सिंधी शाइरी जी तारीख़ में ज़िंदा ऐं जावेद रहंदो। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो। हसन नौजवान हो, बिल्कुलु नई टहीअ जो लेखक जीअं थींदा आहिनि, उभरंदा आहिनि, उभरंदड़ शाइर हुयो, पर हुनजे इब्तिदाई दौर जी जेका शाइरी उन में बि हिकिड़ी असांखे क़ुवत नज़र आई पए। 1987 में, शायदि साल मां अॻिते पुठिते कंदो हुजां, पर 1987 में असां सिंधी अदबी संगत सिंध पारां, उन वक़्तु ताज जोयो साहिबु सेक्रेटरी जनरल हुयो ऐं मां हुन सां गॾु मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी हुयुसि। असां शेख हयात साहिब खे संगत अवार्ड तक़रीब में घुरायो हुयो। हिकिड़ो वॾे अरसे खां पोइ शेख हयात साहिबु कंहिं अदबी मेड़ाके में आयो हुयो ऐं उन असांखे फरमाइश कई हुई त मूंखे नौजवान टहीअ जे कुझु शाइरनि जो कलाम ॿुधायो। हिन प्रोग्राम में किन नौजवान शाइरनि जो कलाम ॿुधायो। हालांकि असांजे प्रोग्राम में इहो शामिलु न हो, छो जो अवार्ड तक़रीब हुई, उन में मुशाइरो कोन हुयो, पर अयाज़ साहब जे इसरार ते असां 2 माण्हू सिलेक्ट कयासीं। हिकिड़ो हसन दर्स हुयो, जंहिं पहिरों भेरो शेख हयात जे साम्हूं पंहिंजो शेर पेश कयो उन वक़्तु। ॿी इरम महबूब हुई, जंहिंजे किताब खे उन साल संगत अवार्ड मिलियो हुयो। इहो बि हिकिड़ो हसीन हिकिड़ो इतफ़ाक़ आहे त अॻिते हली करे उहे ॿई ज़ाल मुड़ुस थिया। इरम महबूब इरम दर्स थी वई। त इहे ॿई नौजवान शाइर, ऐं अयाज़ हुनखे ॾाढो एप्रिशिएट कयो। अयाज़ खे हुनजी शाइरी ॾाढी वणी। जेके माण्हू शेख अयाज़ बाबति ॼाण रखनि था, उन्हनि खे ख़बर आहे त अयाज़ साहिबु इन मामले में ॾाढो मोहतात हूंदो हो त कंहिं बि शाइर जे बारे में, उहो भले केॾो बि सीनियर हुजे या केतिरो बि जूनियर हुजे, पंहिंजी राय ॾियण खां ॾाढो घबराईंदो हो या मोहतात हूंदो हुयो। उन ई शेर ते राय ॾींदो हो जेका हुनखे शइ मुतासिर कंदी हुई, ऐं हसन जी शेर हुनखे मुतासिर कयो। ऐं हसन बि अयाज़ साहिब जे उन राय खे ज़िंदा रखियो। हू पंहिंजे तख़लीक़ खे अॻिते वठी हलियो, पोइ न कयईं। त हसन दर्स जहिड़ा शाइर वॾे वक़्त खां पोइ पैदा थींदा आहिनि ऐं वॾे वक़्त ताईं ज़िंदा रहंदा आहिनि। हीअ हुनजो किताबु आहे। खोड़ शेर अहिड़ा आहिनि हिन में जेके कोट करे सघजनि था, जेके पढ़ी सघजनि था, जिन ते सोचे सघिजे थो, जिन खे सम्झी सघिजे थो। ऐं जीअं जीअं उन्हनि खे पढ़िबो वञिबो, हिकु नयूं नयूं हुस्नाकियूं शाइरीअ जूं असांजे साम्हूं ईंदियूं वेंदियूं, जेके हसन दर्स जो ख़ासो आहिनि। हुनजी ॿोली ॾाढी ख़ूबसूरत आहे, हुनजा ख़्याल ॾाढा भरपूर आहिनि, ऐं सभई शयूं जॾहिं गॾिजनि थियूं तॾहिं हसन दर्स जी शाइरी जनम वठे थी। हिकिड़ो गज़ल आहे, मां सिर्फ़ु उहो हुनजो पढ़ंदुसि, इलाही देरि थी वेंदी जेकॾहिं हुनजा खोड़ शेर कोट करे सघजनि था, पर हिकिड़ो गज़ल आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे हुनजो। उॾाणियूं ॾूर पए आड़ियूं समो कंहिं सार वांगे हो। उॾाणियूं ॾूर पए आड़ियूं समो कंहिं सार वांगे हो, लड़ियो पए लाड़ तां सूरज मुहाणे ॿार वांगे हो। उॾाणियूं ॾूर पए आड़ियूं समो कंहिं सार वांगे हो, लड़ियो पए लाड़ तां सूरज मुहाणे ॿार वांगे हो। ॻीचीअ में मुंहुं हुयो पातो ऐं सीने साण हो लातो, मुंहिंजो महबूब कल मूंखे हथनि में हार वांगे हो। ऐं हुजूमनि ऐं हशामनि हेकलाईअ खे जॾहिं जनमियो, हुजूमनि ऐं हशामनि हेकलाईअ खे जॾहिं जनमियो, ॾिठो मूं रूह पंहिंजे खे अंधारे गार वांगे हो। ऐं वणनि ते कांग हा वेठल
वणनि ते कांग हा वेठल गलीअ मां ॻऊं पए आयूं। वणनि ते कांग हा वेठल गलीअ मां ॻऊं पए आयूं। पुराणो ॻोठ हो लेकिन पिरीअ जे पार वांगुरु हो। जॾहिं झंपीर में मुंहिंजी जवानी, जॾहिं झंपीर